أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इस्लाही उम्मत मुस्लिमा जा ग्रुप जा साथियो, छा हाल थो? अल्लाह ताला खां दुआ है त तहां सभई ख़ुश ऐं आबाद हूंदो ऐं अल्लाह ताला खां दुआ है त असां सभिनीनि मुसलमाननि खे सिरातुल मुस्तक़ीम अता फरमाए ऐं असांजे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए ऐं जहन्नम ऐं क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में जायूं अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असांजे अॼु पहिरीं प्यारे दोस्त अली नवाज़ लुंड साहिब हिकु सवाल कयो आहे। उन हिकु तस्वीर मोकिली आहे जेको सऊदी अरब में हिकु शो पीस जी तस्वीर आहे। ॿ पथर आहिनि पाण में ॿधा पिया आहिनि, पर अफ़सोस आहे जो असांजे मुआशिरे में पाकिस्तान में अहिड़ी त बीमारी थी वई आहे जो का शइ ॾिसंदा न बग़ैर तहक़ीक़ जे उनखे हुलाईंदा ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां हुलाईंदा जो पंहिंजी जहालत पंहिंजी ॻिचीअ में पर ॿिए जी बि जहालत जो सबबु बणजनि था। सो अॼु अली नवाज़ खोसो साहब सवाल कयो आहे त इहा तस्वीर जेका आहे उन जे बारे में असांजे इलाइक़े में हिकु वरी गुमराही फैलाई थी वञे त इन्हनि पथरनि खे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿधो, छो त हिकिड़ो पथर हेठां ऐं ॿियो पथर आसमान में टंगियो पियो आहे ऐं उतां रसो उन सां ॿधो पियो आहे, माना रसो ॿधो पियो आहे पर हू मथे टंगियो पियो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो हिकिड़ो शो पीस आहे। जीअं असांजे पाकिस्तान में बि हूंदो आहे को माना चौकनि ते किथे जहाज़ चौक हूंदो आहे, जहाज़ उते लॻायो थो वञे, किथे तलवार लॻायो थो वञे त तलवार चौक सॼो थो वञे, किथे को माना हाथी को जानवर को अहिड़ी तस्वीर लॻाई थी वञे त उन चौक जे नाले सां उहो मशहूरु थी थो वञे। सो हीअ बि हिकु चौक आहे, हिकु इलाइक़ो आहे, हिकु उते शो पीस लॻायो थो वञे हिकु पथर जे हिसाब सां। मूंखे माण्हुनि जे ज़हन ते इहो अफ़सोस थो थिए त माण्हू एतिरो नथा सोचनि त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि पथरनि खे ॿधंदो छो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रहमतुल लिल आलमीन थी आया आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सवाइ इंसान ऐं जिन जे सभिनीनि सुञातो। वण हुजनि चाहे पथर हुजनि, पखी हुजनि, जानवर हुजनि, सभिनीनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदुसि त जीअं साथियुनि जी इस्लाह थिए, इन्हनि मामलनि जे बारे में ॿियनि साथियुनि जी इस्लाह थिए। मां दादू ज़िले जे हिकु तालुके जोही जो रहाकू आहियां। उते हिकिड़े चकर मां हिकिड़े दोस्त जे स्टोर ते वेठो हुउसि, हिकु पढ़ियल लिखियल नौजवान जंहिंसां मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह कुझु दोस्ताना तालुकात बि हुया। त उते वेठा हुआसीं। असांजे काछे इलाइक़े में हिकु दरगाह आहे जंहिंजो नालो आहे यारो साईं। त उते हिकिड़ो माण्हू वेठो, हुन ॻाल्हि कई त यारे साईं ते हिकु देग आहे जंहिंमें हिकु टुंग आहे, पर उन में खाधो पीतो विझियो थो वञे, उहो हारे नथो। त असांजे उन दोस्त सुभान अल्लाह चयो। त उन दोस्त खे मां चयो अफ़सोस आहे तोते, तव्हां माशाअल्लाह हेतिरा पढ़ियल हो, इंटर खां बि मथे पढ़ियल हो ऐं जदीद दौर जी सभिनीनि ॻाल्हियुनि खां तव्हां वाक़ुफ़ हो, तंहिं हूंदे बि हिननि जहालत वारनि ॻाल्हियुनि खे तव्हां तस्लीम था कयो। त हू मूं ते नाराज़ थोरो थी पियो, चई अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजी लख इज़त कंदा आहियूं, पर दीनी हिसाब सां मज़हबी हिसाब सां तव्हां अलॻि आहियो, असां अलॻि आहियो, इहो मसइलो आहे। मां चयो वरी बि ग़लति ॻाल्हि, तव्हां ऐं असां हिकु हूं, असांजो मसइलो सॼो हिकु लॻो पियो आहे, क़ुर ऐं हदीस लॻो पियो आहे। मुस्लमान आहियूं, कीअं मुंहिंजो मज़हब अलॻि आहे, तुंहिंजो मज़हब अलॻि आहे? तूं इन ॻाल्हि ते कीअं यकीन थो करी त उन देग खे टुंग हूंदो, हारींदो कोन? त आख़िर उनजा कुझु रिश्तेदार वेठा उते नाराज़ थिया, त हू बि थोरो नाराज़ थियो, हुनखे ॾुख थी पियो त साईं असांजी ॻाल्हि खे नथो मञे। हुन पंहिंजे हिकिड़े फुफाट खे या मामोट खे घुरायो, उहो आयो, उन खां पुछा थी त ॾे ख़बर, तूं कल्ह ॾिसी आयो हुई न यारे साईं जी देग? चई हा। केतिरो टुंग हुयुसि? हुन अंदाज़ो हिकिड़ो ॿुधायो, जीअं रुपए या ॿिनि रुपयनि खां मथे 5 रुपयनि जो जेको डेंगलो हूंदो आहे, इन हिसाब सां चई एतिरो टुंग हुयुसि। मूंखे जी साईं हाणे त बसि। मां चयो हाणे मामोट तुंहिंजो फुफाट आहे, मां नथो चई सघां, पर कूड़ थो ॻाल्हाए। त हुन उते मुंहिंजे मुंहं ते चयो त कल में नल में आप ॾेखारियां, कल में नल में ॾेखारियां। तो दोस्त साईं चई हाणे भला बसि, मां जो कूड़ थो हाणे।
आख़िर हू नाराज़ थी वियो, सफ़ा गरम थी पियो। चईसि हाणे ॻाल्हि ॿुधो, मां हितां बस थो कयां, सामान था खणूं, सभु ॻाल्हि खणी हितां वञूं था, माण्हू गॾु था कयूं, जे देग थियो त सॼो ख़र्च भरींदे, जे न थियो त मां भरींदुसि। मां हुनखे चयो दा तूं मुंहिंजो भाउ हीअं ऐं मुंहिंजो तोसां ज़िद न आहे, मां तुंहिंजी इस्लाह जे ख़ातिर थो चवां। तव्हां पढ़ियल लिखियल नौजवान बि जॾहिं इन्हनि जे पोयां लॻंदो, इन्हनि गुमराहिनि जे पोयां लॻंदो त पोइ कीअं जहान हलंदो। आख़िर वॾी ॻाल्हि थी वई, हू त बस तुड़ी तयारु हो, आख़िर जीप तुड़ी, पर मूंखे ख़बर हुई त हू हिकु सुठो नौजवान आहे, पर इन्हनि जहालत वारी ॻाल्हि जेका असांजे मुआशिरे में घणी फैलियल आहे, सो उन जे करे हुनखे नुक़सानु पवंदो, खामखा नुक़सान मां फ़ाइदो कहिड़ो। त मां हुनखे चयो बाबा तूं हाणे ईअं कर, गाॾी हिकिड़ी वठि ऐं हलूं था ऐं ॿई हली ॾिसी था अचूं। आख़िर हू न मञियो, चईसि ॿिनि देगनि जो सामान वठंदुसि ऐं हीअं। मां चयो ठीकु आहे, पहिरें ॾिसूं त सही, आहे त सही, पोइ हली था ॾिसूं। अदा हुन पंहिंजो कारोबार, पंहिंजो दुकानदारी सॼो बंदि करे, स्टोर हुउसि, स्टोर जो मालिक हो, सॼे शहर में हू थी वई ॻाल्हि, उनखे दुकान खे बंदि करे असां ॿई ॼणा हिकिड़ी गाॾी वरितीसीं ऐं हिकिड़ो शाहिद खयोंसीं। वाही पांधी खां मथे उहो यारो साईं आहे, उन जी दरगाह ते जेमहिल वियासीं क़बर ते त ॾिठोसीं चारई तरफ़ मवाला वेठा आहिनि, जेके बसि भंग ऐं चर्च जे इंतज़ार में टुन लॻा पिया आहिनि। मां उते वियुसि, उते असां ॾिठो, हुनखे मना बि कयमि त हिते को बि शिरकी अमल न कजांइ, असां सिर्फ़ु तुंहिंजी इस्लाह जे लाइ आया आहियूं, हिते को शिरकी अमल न कजांइ। पर हुन कावड़ में अची कुझु यानी शिरकिया अमल कया, जंहिंखां मां हुनखे मुमानात कई, मना कई, पर हू न मुड़ियो। पर आख़िर हली जेॾीमहिल हुन फ़क़ीर सां मुलाक़ात कई ऐं पंहिंजे पर में जेको हुननि जो सिस्टम हूंदो आहे उते दुआऊं घुरी ॿाहिरि निकिता, त मां हुननि खां फ़क़ीर खां पुछा कयमि, फ़क़ीर असां आयासीं हेतिरे पंध परे करे ऐं हीअ ॻाल्हि ॿुधी असां आयासीं, छा यारे साईं वटि का देग अहिड़ी आहे जंहिंमें टुंग हुजे ऐं हारे न? हुन चयो हा आहे। मां पुछा कहिड़ी देग आहे? त चयो उहो साम्हूं पियल आहे। जेमहिल असां उथण लॻासीं उन देग ॾे वञण जे लाइ, त उते हिकिड़ो जेको असां सां गॾु शाहिद हुयो, उन शाहिद चयो साईं इहा देग मां ॾिसी आयो आहियां, इन में टुंग कान्हे का। त मां चयो फ़क़ीर हीअ चए त टुंग कोन्हे, तूं चई त टुंग अथसि, वियासीं टुंग कोन्हे को। फ़क़ीर हिनखे त टुंग कोन्हे को, चई हींअर टुंग कोन्हे, पर जेॾीमहिल हराम पवंदो अथसि पोइ हारींदो आहे ऐं हिलाल हूंदो अथसि पोइ कोन हारींदो आहे। पोइ असां जेॾीमहिल हारींदो आहे त असां थोरो हेठां मुई चवंदा आहियूं असांजी ज़बान में, त उन खे थोरो मुई हणंदा आहियूं त पोइ बीही वेंदो आहे। मां हुनखे चयो वाह वाह तव्हांजो ईमान, यानी हारींदो बि आहे, तव्हांखे ख़बर बि पवंदी आहे त हाणे हिन देग में हराम आहे, त बि मुई हणी उहो त बि खाए ईंदा आहियो, हारींदा न आहियो। पर हालांकि मां चई इहा ॻाल्हि बि तव्हांजी कूड़ी आहे, मूंखे पक आहे, सिर्फ़ु माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ था चओ। पोइ मां हुनखे चयो ठीकु आहे, हाणे असां वाही पांधी शहर था वञूं, उतां ॿिनि देगनि जो सामान वठी था अचूं, हिकिड़े देग खे विझूं था ऐं उन में असां माना कुझु बि अहिड़ो को फाल्ट कोन था कयूं, हिलाल शयूं विझूं था। अगरि उहो न हारी, उहा देग पची वई, पोइ वरी विझंदासीं ॿियो सामान। उहो सामान विझी पोइ उन में असां कुझु न कुझु हराम गोश्त विझंदासीं कंहिं बि जानवर जो। अगरि पोइ उन देग हारियो, फ़क़ीर खे चयमि पोइ तोखे इनाम में 5000 जो हार पाराईंदासीं, ऐं जेकॾहिं न हारी त ॻाल्हि साॻी हिलाल या हराम कुंड न टुंग अथसि न हारी न का ॻाल्हि, त पोइ 2 देगनि जो ख़र्च तोखे भरणो पवंदो। त पोइ उहो फ़क़ीर साहिबु चए पियो पिछे साईं अपनी मर्ज़ी दा आहे न, साईं अपनी मर्ज़ी दा आहे। त मूंखे सिराइकी त कोन थी अचे, पर मां चयोमांसि, मां चयो साईं मर्ज़ी दा कोन्हे, इहे सॼा ड्रामा तुसां बनाए वेठे हो। त ओॾी महिल यकीन कयो मुंहिंजो उहो दोस्त सॼो ॾकणु लॻो, हुनखे जोश अची वियो, चईंदी हेतिरो मसलो। आख़िर हुन चयो साईं उथी हलूं। मां चयो उथी न हलूं, अञा तोखे ॿियूं हिते ॻाल्हियूं कूड़ियूं ॾेखारींदुसि। फ़क़ीर खे चयमि हिते ॿियो छा छा आहे? चईसि हिकिड़ो वॾो पथर ॾेखारियईं जंहिंमें टुंगड़ा लॻा पिया आहिनि। चई हीउ पथर साईं बगदाद मां खणी आयो। मां चयो साईं बगदाद मां छो खणी आयो, हीउ पथर कहिड़े कम जो? ऐं मां हुनखे नए में ॾेखारियो, उते जेका नई हुई आस पास में उन जहिड़ा पथर खोड़ पियल आहे, पर उहे नंढा हुआ, हीउ थोरो वॾो पथर हो। ऐं इहो कुझु इलाइक़नि में अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके माना उन पथर जंहिं इलाइक़े में जेको पथर हूंदो आहे उहो वरी सॼो उड़े सिस्टम जा पथर हूंदा आहिनि। त मां हुनखे चयो हीअ त सभु अहिड़ा ई पथर आहिनि, हीउ पथर साईं खणी छो आयो? ऐं चईसि न साईं उॾामंदो खणी आयो। मां चयो वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी, न सहाबा उॾरिया, न अलबेत उॾरिया, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कॾहिं साबित आहे।
ऐं तूं चई थो त हीअ उॾाम ते पथर खणी आ। मां चयो ॿियो छा आहे हिते? हिते मथे हिकिड़ो गार ॾेखारियईं चई हिन गार में साईं जो शींहं रहंदो हो, पोइ सुबुह जो शींहं शिकार कंदो हो, राति जो हिते रहंदो हो। मां चयो माना तव्हांजो मक़सदु आहे त साईं नऊज़ बिल्ला जेको हो तव्हांजो मुर्शिद उहो शिकारी हो, उहो शिकार कंदो हो, उहो इहे शींहं धारींदो हो या अहिड़ियूं शयूं धारींदो। मां चई तव्हां छा मनसूब पिया था कयो अलाह जे वलियनि में? अलाह वारनि जी तव्हां चओ था त असां गुस्ताखी था कयूं ऐं पंहिंजा अरकान ॾिसो। पोइ सही आख़िर ॻाल्हि त वॾी आहे, पर उहो साथी तमामु जज़्बाती थी वियो ऐं माना बीही न पई सघे। मूंखे चई साईं हलो जे हलंदो त ठीकु आहे, न त मां तव्हांखे बि छॾे वेंदोसांव। मां चयो हाणे मूं सां ज़ुल्म छो थो करी? मां त तोखे कोन चयो, हाणे जेकॾहिं तूं नाराज़ है हले हलूं था, पर कुझु ॾिसो, अखियूं पटियो, तव्हां नौजवान नसल आहे, तव्हां कुझु पिरायो, इन कूड़ जे ख़िलाफ़ तव्हां आवाज़ उथारियो, बल्कि तव्हां अञा इन कूड़ जो शिकार पाण थी था वञो। पोइ अलाह जे फज़ल करम सां मोटियासीं, पर एतिरो त हू जज़्बाती हुयो जो गाॾी रस्ते में ॿिनि टिनि जाइनि ते किराई, गाॾी न पियो हलाए सघे, एॾो हुनखे ब्लड प्रेशर आहे थी वियो। जेॾी महिल असां वापसि जो ई पहुतासीं त कई माण्हू बीठा आहिनि इन इंतज़ार में त छा थो थिए। जेॾी महिल पहुतासीं त उते माण्हू चवण लॻा, पुछण लॻा पिया ॿियो अॾु छा थियो? त मां हुननि खे मज़ाकनि चयो साईं उते चवनि पिया देग खे टुंग आहे। त इहो जो चयोमान त हू माना एॾा त ख़ुशि थिया, एॾा ख़ुशि थिया, ॾिठो हेठि अथव तव्हां, वाह बि मञो कोन था, तव्हां हीअं न आहियो, तव्हां हीअं न आहियो, ॾिठो ॻाल्हि साबित थी। त मां त खिलां पियो, उहो असांजो दोस्त एॾो जज़्बाती थियो, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाई, हुनखे गार गंद ॾिनई। आख़िर मां हुनखे भाकुर पाए सम्झियो, बाबा तूं कंट्रोल कर पाण खे। चई साईं छा कंट्रोल कयां? चई हुनखे वठी अचो, हुन पंहिंजे मामोट खे फुफाट खे हुनखे वठी अचो। जॾहिं उहो आयो उन खां पुछा कि हुनजे गले में हथ विधई, चई ॾे हाल वाल, मां तोखां पुछा कि देग तूं ॾिसी आहीं? तूं चई थो हा मां ॾिसी आयुसि, किथे अथसि टुंग? त पोइ उते फिरी अची मूंखे कंपाउंडर कोन्हे पवंर, हुन कंपाउंडर में कुआ थिया। त हुन चयो तुंहिंजी हितां हुतां, बसि पोइ त वॾी ॻाल्हि थी वई। आख़िर मां वॾी कोशिशि सां झेड़ो टारियो ऐं हुनखे सम्झायमि। हुन चयो साईं ॾिसो हेॾी हिन वॾी ॻाल्हि करे छॾी जो कलमो खणी वियो ऐं तव्हां मुंहिंजा बहितरीन दोस्त हुयो, पर अॼु हिन जे करे माना मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ नफ़रत पैदा थी वई हुई। त हीअ असां साईं खे हेॾो माना मुअज़्ज़िज़ सम्झूं था, सुठो सम्झूं था, ऐं साईं कलमे ते एतबार नथो करे, मुंहिंजे मिट माइटनि ते एतबार नथो करे, कंहिं शइ ते एतबार नथो करे, मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ नफ़रत पैदा थी वई। ऐं जेकॾहिं तव्हां न हलो ऐं हीअ मुंहिंजियूं अखियूं न खोलियो तव्हां, त शायदि सॼी ज़िंदगी मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ नफ़रत वेही वञे। मां चयोमांसि साईं असुल ॻाल्हि ही आहे त मां तुंहिंजी इस्लाह लाइ हलियो हा ऐं तुंहिंजी इस्लाह लाइ ही ॻाल्हि कई। हूअं मूंखे पक ई त इहे ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि, इन्हनि में कुझु कोन्हे को। ऐं मां चयो ॾिसो उहो माण्हू कलमो खणी कलमो पढ़ी ऐं ॻाल्हि करियो, हालांकि उन ॻाल्हि में का शइ हक़ीक़त हुई कान। सो अहिड़ा काफ़ी वाक़ियात आहिनि मुंहिंजा भाइरो। ऐं हींअर बि जेके मुंहिंजो आवाज़ कंहिं ताईं पहुचे, असांजे मुआशिरे में इहा इलाइक़े में इहा ॻाल्हि मशहूरु अथव काफ़ी साथियुनि सां, त यारे साईं जे दरगाह ते देग आहे जंहिंखे टुंगा पर हारे नथो। सो साथियुनि खे मां चवां थो त इनशा अल्लाह इन ॻाल्हि जी मां ज़मानत थो ॾियां त इहा ॻाल्हि कूड़ी आहे ऐं इन्हनि माण्हुनि खे चैलेंज कंदा रहो ऐं इन्हनि खे कूड़ा कंदा रहो त इहो शिरक असांजे इलाइक़े में बिदात निकिरी वञे। ऐं ॿी ॻाल्हि, हिकिड़ो ॿियो वाक़ियो, हिकिड़ो अछी ॾाढ़ी जो असांजो माना अछी ॾाढ़ी जे हिसाब सां बुज़ुर्ग हूं, इल्म जे हिसाब सां न, अछी ॾाढ़ी जे हिसाब सां हिकिड़ो बुज़ुर्ग साथी हो। उन हिकिड़े चकर हिकिड़े कचहरी में ईअं ॻाल्हि कई, चई त मां नई शरीफ़ असांजे इलाइक़े में आहे, नालो नई शरीफ़, बाक़ी अमल उते अलाह पनाह ॾे शराफ़त वारा कोन था थियनि, उते सभु शिरक ऐं बिदात वारा अमल थियनि था। सो उते हिकु खूह आहे जेको उनखे बि हज़रत अली अलैहिस्सलाम ॾे मनसूब कयो थो वञे। ऐं उते हिकिड़ी कहाणी मन घड़त ठाही थी वञे त उते हिकिड़ो बादशाह हो, उन बादशाह वटि नऊज़ बिल्ला सुमा नऊज़ बिल्ला हज़रत अली अलैहिस्सलाम माल चारींदो हुयो। पोइ छा थियो, हिकिड़े चकर हज़रत अली सुम्ही पियो छांव में, निंड अची वियुसि त माल वञी भेल कयो। पोइ बादशाह आयो, नऊज़ बिल्ला सुमा नऊज़ बिल्ला, इहे अल्फाज़ बि चवण असां गुस्ताखी था सम्झूं, पर हुननि जा अक़ीदा ॾिसो, हू आयो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम ते कावड़ कई, ॾिठी ही सुतो पियो आहे, माल भेल पियो थो करे, हुनखे नऊज़ बिल्ला लत हणी उथारी। नबी हज़रत अली अलैहिस्सलाम जे महिल जोश में उथियो ऐं हकल जो कई त जेको हिते खूह मां पाणी हो उहो उबली निकितो
ऐं उन काफ़र जे सॼे शहर खे सॼी ॻाल्हि खे ॿोड़ण लॻो। पोइ उते उन बादशाह जी हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंजी इज़त कंदो हुयो हज़रत अली अलैहिस्सलाम, या हज़रत अली अलैहिस्सलाम जी हू इज़त कंदी हुई त हीउ सुठो माण्हू आहे, बहितरीन शख़्सियत आहे, ऐं उनखे सुञाणींदी हुई त हीउ शान वारो माण्हू आहे। त पोइ उहा बादशाह उन छोकिरी खे चयो हाणे जे हज़रत अली अलैहिस्सलाम कावड़ बस न कंदो त हीउ सॼो खूह मुल्क खे ॿोड़े छॾींदो, सो तव्हां उनखे वञी मिंथ कयो, तुंहिंजी ॻाल्हि मञंदो। पोइ जेॾी महिल उहा छोकिरी वञणु लॻी त हज़रत अली अलैहिस्सलाम चयोसि मुंहिंजे वेझे न अचिजांइ, हिते बीही वञ। त उहा छोकिरी उते पथर थी वई, उहा बीही वई, अञा उहो पथर उते ठहियो पियो आहे ऐं उते पड़ रखिया पिया आहिनि, उनखे सॼो लिकाए वियो। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो चईसीं मां थोरो टल सां उन पड़नि खे मथे करे हेठि ॾिठमि त उहो सीवट जो ठहियो पियो आहे। सो अहिड़ियूं हालतूं आहिनि असांजे मुआशिरे में। पोइ चवंदा त उहो मुल्क बुड़ियो, अलाए छा थियो, कहाणी अॻिते हिननि जी ख़तम थी वञे, पर चवंदा त हाणे अॼु बि उन खूह ते केरु वञे नारे हैदरी या अली हणे त उहो पाणी उबले थो। पर उन अछी ॾाढ़ी वारे शख़्स चयो चई त कचहरी में महफ़िल में चई त मां 5 रुपए जो सिक्को जेको आहे डेंगलो उहो उछलायमि पाणी में, ऐं नारे हैदरी जो हयमि त उहो पाणी मथे चढ़ी आयो, उहो डेंगलो बि मथे चढ़ी आयो, त उहो मां डेंगलो कढी करे पंहिंजे खीसे में विझी छॾियमि। ॿिए ॾींहुं दोस्तनि मूंखे अची ॿुधायो चईसीं तव्हां नथा मञो हिननि ॻाल्हियुनि खे, इहा त बलोचिस्तान जी ॻाल्हि। मां उते वियुसि, मुंहिंजा मामाणा आहिनि बलोचिस्तान में, उते मां वियुसि त उते इहा ॻाल्हि खुली। चयोसीं राति असांजे हिन चाचे हीअ ॻाल्हि कई, तव्हां चयो त इहो ॻाल्हियूं न आहिनि। मां चयो हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां चुप कयो, चाचे सां मां पाण थो ॻाल्हायां, पोइ ॾिसो छा कारा ज़ाहिर था थियनि। त मां उन चाचे सां थोरी कचहरी दुनियावी करे 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 पोइ चाचे खां पुछायुमि त तव्हां ॿुधूं था ॻाल्हि कई अथव राति त नई तव्हां विया हो ऐं उते खूह जेको आहे जंहिंखे हज़रत अली अलैहिस्सलाम ॾे मनसूब कयो थो वञे, उन खूह में तव्हां 5 रुपए जो सिक्को उछलायो, वरी नारो जो हयो त उहो सिक्को मथे चढ़ी आयो ऐं तव्हां कढी खीचे में विझी छॾियो। चई न बाबा कूड़ा केरु थो चए, मां चयो ई कोन्हे, छो त हुनखे ख़बर हुई त साईं असुली न छॾे मुंहिंजी जान, जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कंदुसि साईं मूंखे नई बि वठी बि वेंदो ऐं उते मूंखे कूड़ो कराईंदो, त बहितर आहे त हिते ई कूड़ो थिया, अॻिते न वञा। त हुन इहा ॻाल्हि कई, न मां इहा ॻाल्हि कई कान्हे का। मां चयो अच्छा तव्हां न आहे ॻाल्हाए, अलाए छोकिरा चवनि पिया तव्हां इहा ॻाल्हि कई आहे, की न बाबा कूड़ था ॻाल्हाइनि, मां कोन्ह चयो आहे। त उते कुझु जेके असांजा नौजवान साथी आहे उन्हनि चयो चाचा तो राति इहा ॻाल्हि कई आहे, असां हिकिड़ो माण्हू न बल्कि 10 माण्हू वेठा हुआसीं, तव्हां इहा ॻाल्हि कई आहे। त हुन ॾिठो हाणे ॿियो रस्तो कोन्हे, को चिड़ी जान छॾायां, उथी पियो अची ॿियार पोइ इहा ॻाल्हि कयो त अॻिते तव्हांजे उतां अॻिते केरु न अचे, बाक़ी त इहो कहिड़ो तव्हां असां त इल्ज़ाम था हणूं हीअं था की उहो कावड़ जी मुड़ुसु उथी हलियो वियो, इतो पंहिंजी जान छॾे। साथियुनि खे मां चयो ॾियो हवालु, हाणे ख़बर पियो। साथी चवंदा साईं असांखे ख़बर ई कान्हे का त माण्हू केॾो वॾो कूड़ था हणनि, ऐं चई हिन अछी ॾाढ़ी ते असांखे वॾो एतमाद हो, वॾो भरोसो हो, असां हिनखे सचो सम्झंदा हुआसीं, ऐं अॼु उन माण्हू खे हेॾो वॾो कूड़ हयो। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ख़ुदारा साथियुनि खे इहा इल्तिजा कयूं था जिथे इहे शिरक ऐं बिदअत वारा कूड़ा अमल ॾिसो था, इन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं माण्हुनि में सुजागी पैदा कयो त माण्हुनि खे ख़बर पए त तौहीद छा आहे, सुन्नत छा आहे, हीअ शिरक बिदअतनि में कुझु बि कोन्हे को। हीअ अलाह जे वलियनि जो कमु छा हो, उन्हनि जो कमु हो क़ुर पढ़णु, निमाज़ पढ़णु, दावत तबलीग करणु, जिहाद करणु, माण्हुनि खे भलाई जो चवणु, बुराई खां रोकणु, उन्हनि जो अमल इहो आहे। इहो थोरी आहे त देगन खे टुंग करणु, उन्हनि जो अमल इहो आहे त बगदाद मां पथर खणी अचनि, उन्हनि जो इहो कमु थोरी आहे त अहिड़ा कम कनि जेके जिन जी का ज़रूरत ई न आहे। या जीअं हिन साथी ॿुधायो त नऊज़ बिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पथरनि खे ॿधी छॾियो, छो ॿधजनि, इन्हनि जो यानी इन जी का हक़ीक़त कान्हे का। अञा हिकिड़ो ॿियो पथर बि जंहिंजे बारे में चयो थो वञे फेसबुक ते, हीउ पथर उहो पथर आहे जेको मेराज वारी राति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथियो हो, त हू बि पथर बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वञे पियो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो रुकिजी वञ, त उहो पथर रुकिजी वियो। हाणे उहो पथर न ज़मीन ते मोटी आयो, न मथे, उहो मथे थोरो बीठो आहे। फेसबुक जी तस्वीर जो कमाल आहे, कंप्यूटर जो कमाल आहे, उन ते माण्हू नऊज़ बिल्लाह रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहो बहतान हणनि था। हालांकि तव्हां अगरि ॾिसंदो त सही अहादीसनि मां साबित आहे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं पथर ते चढ़ी कोन उथिया, बल्कि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला जन्नत मां बोराक जी सवारी मोकिली, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बोराक ते चढ़ी आहे। सो इहे मन घड़त रिवायतूं, मन घड़त ॻाल्हियूं फेसबुकनि ते इन्हनि ते फैलायो थो वञे। सो अल्लाह ताला हिदायत ॾे, साथियुनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी बि इस्लाह कनि ऐं ॿियनि दोस्तनि तोड़ी बि क़ुर ऐं सुन्नत जी दावत पहुचाइनि ऐं इन्हनि खे कूड़ो कनि,
वल्लाही तव्हां हींअर ॾिसंदव त मुआशिरे में वॾी तब्दीली अची वई आहे, ख़ासि करे हींअर मीडिया अहिड़नि कूड़नि खे ठगनि खे बेनिकाब पे था कनि, इन्हनि कूड़नि किसनि खे बेनिकाब माशाल्लाह कनि था। हींअर वॾी तब्दीली हता क मुस्लमान त पंहिंजी जाइ ते, पर कुफ़ारनि जी मीडिया बि, तव्हां हींअर इंडिया जी मीडिया बि ॾिसो त पंहिंजनि इन्हनि भॻवाननि, इन्हनि पंडितनि, इन्हनि मन घड़त रिवायतनि जे ख़िलाफ़ हुननि बि एक्शन शुरू कयो आहे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सां सभिनी मुस्लमाननि खे हिदायत जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन्हनि कूड़नि ॻाल्हियुनि जे रद्द करण जी लाइ असां पंहिंजो वक़्तु, पंहिंजो जान ऐं माल लॻायूं। वल्लाही हिन असांजे मुआशिरे में जेको बि फितनो ऐं फसाद फैलियल आहे उहो इन्हनि वजह जे करे आहे जो असां अल्लाह जे नेकोकार ॿाननि जे क़बरनि खे सजदागाह बनाए छॾियो आहे, उते मेला हणी छॾिया अथऊं, उते दरगाहूं हणी छॾिया अथऊं। इहो सॼे फितने जो जेको कारण आहे उहे इहे ई आहिनि। असांजे मुल्क जा माण्हू जहालतनि में हली विया, क़ुर खां दूर थी विया, निमाज़नि खां दूर थी विया, मस्जिदनि खां दूर थी विया। मस्जिदूं ग़ैर आबाद आहिनि ऐं दरगाहूं तव्हां ॾिसंदो आबाद लॻी पियूं आहिनि। तव्हां ॾिसंदो जिथे बि तव्हां वेंदो त जिथे बि तव्हां अल्लाह जे बाने जो घर ॾिसंदो यानी दरगाह ॾिसंदो, उन जी क़बर खे ॾिसंदो त वॾो शो पीस कंदा आहिनि, वॾो हार सिंगार उन ते कंदा आहिनि। ऐं अल्लाह जी मस्जिद खे तव्हां ॾिसंदो, उहो जेको अल्लाह जो घर आहे उनखे ॾिसंदो त तव्हां उहो माना मामूली ठहियल हूंदी, नंढी ठहियल हूंदी ऐं उन ते एतिरो रंग रूप न हूंदो जेको हुन क़बर ते हूंदो, ऐं एतिरी रश क़बर ते घणी हूंदी। निमाज़ जो टाइम थींदो, आज़ान थींदो, ॿई गॾु आहिनि, पर मस्जिद तव्हांखे हमेशह वीरान मिलंदी, दरगाह हमेशह तव्हांखे आबाद मिलंदी। एतिरे क़दुरु मां तव्हांखे ॿुधायां, असांजे इलाइक़े में 2010 में ॿोॾि आई हुई त मां हिकिड़ो मंज़र ॾिसी इंतिहाई ॾुख थियो त हिकु दरगाह ऐं दरगाह जे भरिसां मस्जिद ठहियल हुई। जीअं ॿोॾि जो पाणी ख़तमु थियो, ॻोठ जे चङनि मुड़सनि मोचारनि सभिनी गॾिजी अची दरगाह जो कमु शुरू कयो ऐं उन खां अॻे खां बहितर बनायोसि, रंग रूप बिजलियूं सभु कुझु। ऐं मस्जिद उहा जेका ॿोॾि जे करे किरी पई, शहीद थी पई, उन खे वरी काफ़ी सालनि खां पोइ खणायो, यानी उन ते तवजो ई न, हुननि खे इहा ॻाल्हि थी ही खणाए वठो। एॾो ज़ुल्म असांजे मुआशिरे में जहालत जे करे आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे नौजवाननि में हींअर उहो जज़्बो पैदा करे, उहो शौक़ु पैदा करे जो इन शिरक ऐं बिदअतनि जे ख़िलाफ़ पंहिंजो रातूं, पंहिंजो ॾींहं, पंहिंजो जान, पंहिंजो माल, पंहिंजो जवानियूं सभु लॻाए छॾनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त जेके बि असांजा मुस्लमान ॿाहिरि जिथे बि तकलीफ़ में आहिनि, कश्मीर में आहिनि, बर्मा में आहिनि, शाम, फ़लस्तीन, ख़ासि करे हलब में जेके असांजा मुस्लमान ॿाहिरि आहिनि, उन्हनि सभिनीनि जे लाइ दुआ था कयूं त अल्लाह ताला उन्हनि जे लाइ आसानी फरमाए, उन्हनि जे जान, माल ऐं इज़तनि जी हिफ़ाज़त फरमाए। ऐं हिन मुश्किल जी घड़ी में असां मुस्लमाननि खे तौफ़ीक़ ॾिजो, असां उन्हनि जो साथ ॾियूं, ॿियो कुझु न त कम से कम दुआउनि में हुननि खे हर वक़्तु यादि कयूं। ऐं असांजे मुस्लमान हुकुमराननि खे बि अल्लाह हिदायत अता फरमाए जो उन्हनि जी मदद कनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे जेसी तुणी ॼारे त ईमान ते ॼारे, मौत अता फरमाए त ईमान ते मौत अता फरमाए, मुजाहिदनि वारी ज़िंदगी अता फरमाए, शहादत वारी मौत अता फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।